वतायो फ़क़ीर हिकिड़े ॾींहुं घुमंदो फिरंदो कानो अची जंग में हिकिड़ी ॿेर जो वणु हुयो उन जे हेठां अची सुम्ही रहियो। जॾहिं जो ही सुम्ही रहियो त हिन जी नज़र वञी मथे ॿेर ते ॿेरनि में पई। वतायो फ़क़ीर सोचणु लॻो त अजीब ॻाल्हि आहे जो ॿेर जो जेको वणु आहे उहो बि अंब जे वण जहिड़ो आहे ऐं हिन में ॿेर वरी तमामु नंढड़ा ऐं पितकड़ा था थियनि। जेकॾहिं हिन में बि वॾा अंब जेॾा थियनि हा त वाह जो ॻाल्हि थिए हा। वरी सोचे त ऐं छांहो जेको वरी वल में थो थिए, जेकॾहिं छांहो बि कंहिं वॾे वण में थिए हा त ईअं लॻे हा ॼण त कंहिं वण में लोटा टंगिया पिया आहिनि। बहरहाल इहे कुदरत वारनि जूं अजीब ॻाल्हियूं आहिनि जेके असांजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। हीअ अञा इहे शयूं सोचे ई रहियो हुयो जो मथां अची हिन जे हिकिड़ो ॿेर किरियो। ॿेर वॾो हुयो, ॻाढ़ो हुयो ऐं पकल हुयो। वतायो फ़क़ीर मथो खोलियो वेठो हुयो। वतायो फ़क़ीर खे धकु लॻो। वतायो फ़क़ीर धकु महसूसु कयो ऐं टिकड़ खे खनणु लॻो। खनंदे खनंदे सोचियईं त मुंहिंजो ख़्यालु हुयो त ॿेर जो वणु अंब जे वण जहिड़ो आहे ऐं छांहो वल में थींदो आहे, जेकॾहिं वण में थिए हा त सुठो हुयो। मूंखे सिर्फ़ु ॿेर जो धकु लॻो आहे तॾहिं बि टिकड़ खना थो पियो ऐं सुठो सारो महसूसु थियो आहे। जेकॾहिं ॿेर छांहे जहिड़ो हुजे हा ऐं अॼु मां हिते वेठल हुजां हा ऐं उहो मथां छांहो मुंहिंजे किरे हा त यकीनन मथो फाड़े विझे हा। वतायो फ़क़ीर कुदरत वारे सां मुखातिब थी चवणु लॻो त अला साईं, तुंहिंजी जेका कुदरत आहे उनखे सही नमूने तूं ई सम्झी थो, तूं पाण ई ॼाणी थो। असां नादान दरवेश सादा माण्हू तुंहिंजी कुदरत खे सही नमूने नथा ॼाणे सघूं। छा करिणो आहे या छा नाहे करिणो उहो तोखे ई करिणो आहे ऐं तूं ई बहितर उन जे मुस्तक़बिल जे लाइ ऐं हलंदड़ वक़्त जे लाइ, उन्हनि जे फ़ाइदनि जे लाइ ऐं नुक़सान जे लाइ ऐं अवामुन्नास पखी पखण जेके बि कुदरत जूं शयूं आहिनि, हर शइ जे लाइ जुदा जुदा शयुनि में फ़ाइदा रखिया आहिनि या हर शइ में जुदा जुदा शयुनि जे लाइ मुख़्तलिफ़ फ़ाइदा रखिया आहिनि। दोस्तो, हक़ीक़त में वतायो फ़क़ीर हिकिड़ो दरवेश हुयो, अलाह जो अहिड़ो बुज़ुर्ग हुयो जेको पंहिंजे मिसालनि जे ज़रिए असांखे सबक़ु ॾींदो हुयो ऐं हिकिड़ा दरवेशीअ वारा सबक़ु ॾींदो हुयो त जीअं असां उन्हनि मां लुत्फ़ बि हासिलु कयूं ऐं सबक़ु बि हासिलु कयूं। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि कमेंट में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा कयो। छो त जॾहिं तव्हांजो कमेंट ईंदो आहे त असां इहो सम्झंदा आहियूं त शायदि तव्हांखे असांजा वीडियोज़ पहुचनि था, सुठा था लॻनि ऐं तव्हांजे कमेंट जे ई ज़रिए असां पंहिंजे कम खे बरक़रार बि रखी सघूं था ऐं अॻिते जारी बि रखी सघूं था। हक़ मौजूदु।